खैरपुर मेडिकल कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर डॉक्टर खुशी मोहम्मद सोह जे रिटायरमेंट थियण जे सिलसिले में तकरीब कोठाई वई। तकरीब लोअर स्टाफ जे डेली वेजिस ऐं कॉन्टेजेंसी जे कचनि मुलाज़िमनि तरफ़ां कोठाई वई। तकरीब खे लोअर स्टाफ जे अॻुवाणनि खिताब कंदे चयो त डॉक्टर खुशी मोहम्मद सोह जो मेडिकल कॉलेज लाइ कयल ख़िदमतुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। हुननि चयो त मुलाज़िमनि जा मसइला डॉक्टर खुशी मोहम्मद सोह हल कया जेके ख़ुशि आईंदा आहिनि। हुन अॻुवाणनि चयो त खुशी मोहम्मद सोह साहब मुलाज़िमनि खे औलाद जी इज़त ॾींदो। हुन मौके ते तकरीब खे खिताब कंदे प्रोफेसर डॉक्टर खुशी मोहम्मद सोह चयो त मुलाज़िमनि तरफ़ां मुंहिंजे मान में तकरीब कोठाए मूंसां मोहबत जो इज़हार कयो आहे जेका मां कॾहिं बि विसारे नथो सघां। मुलाज़िम मूंखे औलाद जीअं प्यारा। नंढा मुलाज़िम इदारनि सां सचा थी कमु कंदा आहिनि। असांजो बि फर्ज़ बणिजे थो त उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करे। हुन मौके ते डॉक्टर खुशी मोहम्मद सोह चयो त कचनि मुलाज़िमनि खे पको कराइण लाइ मां लेटर बम्स मेडिकल यूनिवर्सिटी ॾांहुं मोकिले छॾियो। उमेद त उहो जल्द पका थी वेंदा। तकरीब खे वाइस प्रिंसिपल प्रोफेसर डॉक्टर आज़ाद कलसूम लाशारी, डॉक्टर जावेद समो, डॉक्टर मुख्तियार लाखो, डॉक्टर अख्तर फुल, डॉक्टर फारूक इम्तियाज बम्बरो, इंजीनियर फ़हीम मोहम्मद सुमरो, अरबाब सोलंकी, दरिया खान जूणे जो, कनीज़ फातिमा, जान मोहम्मद नारे जो, सना लाशारी, नसीर जूणे जो, फहद वसाणे ऐं ॿियनि खिताब कयो।